नाज़रीन सेवण में रिपोर्ट करे पियो मोहम्मद सफ़र सेवाणी। सेवण भरिसां ॻोठ बाग यूसुफ जे रोड ते मरम्मत अॼु ॾींहं ताईं नथी सघी, जॾहिं ताईं इंडस हाईवे सेवण रोड खां बाग यूसुफ बबक ताईं जेको रोड आहे उहो साल 2022 जी बोर्ड में 1 खां 2 महीना बुॾल हो। जॾहिं त बोर्ड ख़त्म थी वई, वरी उन रोड ते ॻरी ट्रैफ़िक जहिड़ो पथरनि सां भरियल ट्रकूं, वारी सां भरियल ट्रकूं ऐं पथरनि सां भरियल ट्रॉलर हलण करे रोड हंधा हंधा ॾरी पियो आहे। पर सिंध हुकूमत जी हाईवे खाते ज़िले जामशोरो जी इंतज़ामिया उन रोड जी मरम्मत जे लाइ के बि उपाउ न वरिता आहिनि, जॾहिं त हिन रोड सां बबक शहर खां वठी सेवण ताईं जेका बि आमदरफ़्त आहे उहा हिन रोड सां आहे। जॾहिं त रोड जूं साइडूं पिणु खाॼी वियूं आहिनि, जिन जी बि हाईवे खातो ज़िलो जामशोरो सेवण मरम्मत न कराए सघियो आहे, जंहिंजे करे दे बाग यूसुफ जी रावासिन सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह खां मुतालबो कयो आहे त खुदारा कुझु तव्हां कयो। हाईवेज़ खातो ज़िलो जामशोरो ऐं हाईवेज़ खातो सेवण खे हुकुम कयो त हिन रोड जी मरम्मत कराए, त जीअं हिन रोड ते हलंदड़ ट्रैफ़िक ऐं हिन रोड सां जेके ॻोठ लाॻापियल आहिनि उन ॻोठ जी रहंदड़ माण्हुनि खे अचण वञण में तकलीफ़ पेश न अचे ऐं उन्हनि जो ही जाइज़ मसइलो हल थी वञे।